शेर पुत्र मैं सब कुछ समझा तो मुख्य शोक कोने तको रुंडे मदद करते मां तो उनसा गाला नहीं चले हो पर अधी जे करे पंहिंजे भांजन के मोटे जे मुंह में अकेले न करे सका बाबा साईं तमाम चल सांवलाई चाकर खान के गोदन भर चुका है गालिन लाई राजी कदासी रुंडे जी भेण असना बेगम जे करे उन जा बाकी पण में इख्तिलाफ होया पर ने रुंडे वारन जी पेहयान जे करे ओ पंजो लडो खणी ता हलिया हाणे जने वेते वापस आयन तो पक जान तो उनारे पी हाशिम उनन के मोकलियो तो पंजी भेण जी मदद ले ओ वदन पंजी भेण के बचाने की कोशिश कंदा बाकी रुंडो या जबर मरी तो पई तो उनन जे करे उनन ते को बसर या फर्क कोन पवतो चाकर खाना इसनो यो आहे तो हारी केर ठोकर के गोदन ते चुका है हालत अपना था चल तो के हिकड़ी सुठी सलाह दिनस पंहिंजी जवानी ते तरस खा ऐं हितां माठड़ी में हलियो वञ जगह दुश्मनी जे दुबड़ में तू फांसी वेना तो पोइ उतां निकिरी करे बि कोन सघंदे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेर जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो ऐं दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलशेर जेको आहे मरी चुका आहे ऐं जेको चाकर खान उनखे ज़हर ॾिनो आहे। उन खां बाद में जेको आहे त ॻोठाणा उनजी मदद करणु पिया चाहिनि, पर जेको आहे त चाकर खान सभिनी खे हथियार जी ज़ोर ते इहो यार गुमाल कयो त कंहिं बि जेको आहे त रूंडे जे पुट गुलशेर जी मदद कई त उन सां सुठी कोन थींदी। उनजो जनाज़ो बि जेको आहे त रूंडे अकेले सिर जेको आहे त दफ़नायो ऐं दफ़न कयो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडे जा माइट ज़ाहिर थिया आहिनि, जेके रूंडे जी माईअ जा जेके आहिनि दोस्तों भाइटिया, उहे बि जेका ज़ाहिर थिया आहिनि। जेको मां तव्हांखे ॾसींदो हलां त उनजो जेको आहे त हबीब पंवर दोस्तों हिकु बहितरीनु अदाकार आहे जेको शेरल जे कैरेक्टर में इन ड्रामे में इन थियो आहे दोस्तों। ऐं उन खां बाद में जेको शौकत प्रेमी आहे दोस्तों, शौकत प्रेमी उहो बि हिकु बहितरीनु एक्टर आहे दोस्तों। त उहो बि इन थी चुको आहे मुराद जे कैरेक्टर में, जेके जेको आहे त चाकर खान जेतिरी ताक़त रखनि था ऐं उनजी बराबरी करणु चाहिनि था दोस्तों। ऐं हू चाकर खान वटि पहुता ऐं चाकर खान खे इहो चयो त जेकॾहिं तूं जेको आहे त हिते ई दुश्मनी दरगुज़र करणु नथो चाहीं त असां बि जेको आहे त तोसां वेहणु चाहींदासीं ऐं असां जेको हिते पहुता आहियूं त पंहिंजे हथियारनि में जेको आहे त बारूद भरे करे पोइ पहुता आहियूं। तूं हाणे उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे त जेको आहे त असां फ़ैसिलो वारींदो या असां सां जंग जोटींदो। जेकर तो जंग जोटी त असां जंग करण बि चाहींदासीं। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों त हू कॾहिं बि पोते हटणु न चाहींदा, छो त हू बि जेको आहे त चाकर खान जेतिरी लेवल रखनि था दोस्तों। पर चाकर खान उन्हनि खे चवंदो जेकॾहिं तव्हां हिन दुश्मनीअ में टपो ॾिनो, हिन दुश्मनीअ में घिरियो त हिन दुश्मनीअ मां जेको तव्हांजे लाइ निकिरणु महाल थी वेंदो। छो त मां जेको आहे त सभु कुझु जेको आहे त सोचे सम्झी क़दम कयो आहे त कंहिं बि ज़ालिम खे जेको आहे त कॾहिं बि बख़्श कोन आहे करिणो। तंहिंजे करे तव्हां हिन दुश्मनीअ खां पोते रहो त तव्हांजे लाइ बहितरु थींदो, न त मारिया वेंदव। उमेद आहे दोस्तों त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जे अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।